वठी वन पंहिंजे भाउ खे कोर्ट ज़रिए आज़ाद करायो अथमांसि। सूबेदार चवे पियो ईअं कोन छॾींदोसांसि। महिरबानी सेठ साहब, मां पंहिंजे भाउ खे वठी थो वञा, पर हिन सूबेदार जो बिलो कयो, न त इहो वञी त विची में पवंदो। कादर सूबेदार घणो ॼामे थो, हिन जा पर कटणा पवंदा, तॾहिं हुनखे असांजी ताक़त जी ख़बर पवंदी। कादर जॾहिं असांजी ताक़त जी सूबेदार खे ख़बर पई न, सूबेदार फतकी मरंदो, फांसी पवंदुसि। हिन हद में हाणे सूबेदार रहंदो या असां? छो त बेले में हिकु शींहुं रहंदो आहे, ॿ न। असां आहियूं असली शींहुं, बाक़ी सूबेदार त नकुली शींहुं आहे। ठीक सेठ साहब, तव्हां पंहिंजो मत पाण आयो बाबा। सेठ साहब इहो थोरो सॼी ज़िंदगी न लाहे सघंदासीं। सेठ साहब दाए त कोन सघंदासीं, पर ॻाईंदासीं ज़रूरु। सेठ साहब वॾी महिरबानी तुंहिंजी, मां त थाणे में सड़ी वियो। सेठ रुस्तम खान, तव्हांजे हिन पालतू जानवरनि खे विच में पटो विझी छॾ। ॾाढो ॾुखियो थींदे, ॾुखियो। वतन था ग़रीबनि ऐं मज़लूमनि सां ज़ुल्म कंदा, जे ॿीहर अहिड़ो कुझु कयूं त जीअरा न रहंदा। रुस्तम खान सुठो अथई त पंहिंजनि खे संभाल, न त ॾाढो ॾुखियो थींदे। रुस्तम खान असां तुंहिंजी इज़त कंदा आहियूं, इन जो इहो मक़सदु न आहे तूं ग़रीब जे मथां ज़ुल्म कराए। बस घणो ॻाल्हाए वई सरमद, पंहिंजी वित खां वधीक ॻाल्हाए वई। इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे त कंहिंजे साम्हूं बीठा आहियो? सेठ रुस्तम खान जे साम्हूं बीठा आहियो, मामूली माण्हू जे न। नंढी हैसियत जा माण्हू आहियो, तॾहिं त सोच एतिरी त जेतिरी हैसियत ओतिरी सोच। कंहिंजी केतिरी हैसियत आहे उहो वक़्तु ॿुधाईंदो, वक़्तु। बाक़ी मां तव्हां सभिनी खे आगाह करण लाइ वियो, आगाह। हिकिड़े आसिफ खे कुझु बि थियो न, ईअं सम्झिजो त ही सरमन सिधो सो तव्हां सभिनी जो दुश्मन आहे। अरे तो जहिड़ा दुश्मन असां मिट्टी में मिलाए छॾिया, तूं छा थींदो आहीं? सरमंद पंहिंजी ज़ुबान संभाले ॻाल्हाए, एतिरो ठाउको न थी। सरमंद असां घणो तुंहिंजो ख्यालु कयो आहे, हाणे असांखे घणो मजबूर न कर। किथे ईअं न थिए त असीं तुंहिंजो सिर कटे छॾियूं। अरे तो जहिड़ा कई आया ऐं कई विया, असां अॼु बि तुंहिंजे साम्हूं बीठा आहियूं। अरे तव्हांजी हैसियत छा आहे जो बाबे वॾे जे साम्हूं था ॻाल्हायो? सेठ साहब हुकुम कर, इन हथार सभु गोलियूं सरमद जे सीने में आणा। तुंहिंजी इहा जुरत अथा जे कमु थो ॻाल्हाईं, अञा उहा बाहि ॿरी न आहे। सरमद खे साड़े, सरमद खे किथे ईअं न थिए। सरमद जे कहर जी पाए तव्हां सभिनी खे साड़े खाक करे छॾे। मुंहिंजी ॻाल्हि त सम्झी विया हूंदव न? पंहिंजे हिन सीन में विहारे छॾिजो। अचो हिन दुश्मन खे झुकाए, झुकाए कादिर, न त मूंखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारजांइ। सेठ साहब चङो अलाह भाई। अॼु भला कीअं भुलिजी वियो? अदा सुमर घणनि ॾींहंनि खां सोचां पियो त तव्हां सां मिलां। ख़ैर त आहे, तुंहिंजो भला को कमु हो असां में? अदा हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी तव्हां सां। हा हा ख़ालिद, चओ कहिड़ी ॻाल्हि करणु थो चाहीं? हा दा, जॾहिं वक़्तु आहे त पोइ ॻाल्हि कंदोसां, फ़िलहाल मां तकिड़ो आहियां। यार ख़ालिद तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई असांखे। पहिरियों चवी में पाण पियो त ॻाल्हि करणी आहे, हाणे वरी तकिड़ो आहीं। हा दा अमजद, हाणे वञां थो, तकिड़ो आहियां, ॿिए दफ़े तव्हां सां खुली ॻाल्हि कंदुसि। ठीकु आहे दा, हीअ तुंहिंजो पंहिंजो ई घर आहे, जॾहिं बि दिलि चवे तूं हलियो वञो घर। ठीकु आहे दा, मां हलां थो। माशाअल्लाह। मुंहिंजो कारोबार सॼे मुल्क में थो हले, हुनजे करे मां तमामु घणो बिज़ी हूंदो आहियां।
इन जे लाइ मूंखे 2 ॾींहं लॻी था वञनि तोसां मिलण लाइ। तूं खामखा नाराज़ थी थिए। मां मञा थी गुराम त तूं कारोबारी माण्हू आहीं, पर मुंहिंजी दिलि खां पुछो अथई मां तो लाइ केतिरी परेशान आहियां। पुत तूं छो परेशान आहीं मुंहिंजे लाइ? तोसां मोहबत यो कंदी आहियां गुराम। मोहबत मां बि तोसां कंदो आहियां नाज़िया। पैसे खां सवाइ मोहबत कहिड़े कम जी? मूंखे ज़रूरत न आहे पैसे जी गुराम। तूं मिली वई त मूंखे सभु कुझु मिली वियो। मां मञा थो त इहो सभु कुझु तुंहिंजो जुनून ई आहे, पर हक़ीक़त कुझु ॿी आहे। मुंहिंजी हक़ीक़त तूं ई आहीं गुराम। तो तां शुरू ऐं तो ते ई ख़तमु। बाबा मूं हारायो तो खटियो, बसि न हाणे। अंदर में बाज करे बाज जैसी ताणी नास बगे सबक न सेखारींदासीं, तेसी ताणी बस करे कोन वेंदासीं। अदा आसिफ मूंखे गिरफ़्तार कराए जीव जलायो आहे। जेसीं ताईं हिनखे ख़तमु न कंदुमि सुख सां मां कोन वेंदुसि। अहिड़ो सबक़ सेखारींदासीं उन आसिफ खे जो वरी केरु बि अहिड़ी जुरत न करे सघंदो। ज़रूरु ईअं ई कंदासीं। जेकॾहिं ईअं न कयोसीं न त माण्हुनि जे दिलनि मां असांजी दहशत निकिरी वेंदी। बिल्कुलु ठीकु था चओ अदा साईं। दहशत जो धमाको हिन इलाइक़े में चोट ते आहे, तंहिं करे घटि न आहे करणी। अदा पोइ देर छो था कयो? खणो अदा त हलूं। हिन असांजे मुंहं ते टमाट हई आहे ऐं उनखे बदिले में गोली सां जवाबु ॾींदासीं। सियाणा चवंदा आहिनि त तकड़ जा 13 ऐं सब्र जा 16। इहो कमु थींदो, ज़रूरु थींदो, पर सब्र सां। वक़्त जो मौक़ो ॾिसी आसिफ ऐं सरमद सां टके टके जो हिसाब कंदासीं। पुलिस बि असांजे ख़िलाफ़ आहे अदा साईं। ईअं न थिए जो ॻाल्हि असांखे ॻिचीअ में पइजी वञे। साबिर ठीकु थो चई। हाणे उन्हनि खे कादर जे कार खां कोई बि बचाए न सघंदो। अर्ज़ु करणो आहे। जे हुकुम कयो त अर्ज़ु कयां। अर्ज़ु छो मुंहिंजा भाउ यूसुफ, तूं हुकुम कर न। अदा असल में ॻाल्हि हीअ आहे। छा थियो यूसुफ? अॻिते बि कुझु न या बसि इहा ई ॻाल्हि हुई? अदा यूसुफ रजे तो अदा वदा सां सिधी ॻाल्हि कर न। अदा वदा ॾिस यूसुफ मुंहिंजी कीअं वियो आहे। अदा मां तो तव्हांखे ॿुधायां त माजरा छा आहे। हा इमरान तूं ॿुधाए अदा छा ॻाल्हि आहे? अदा असुल में ॻाल्हि हीअ आहे त अदा यूसुफ जी दिलि काथे फाथल आहे, सो तव्हां शादी करणी अथसि ऐं अव्हां खे रिश्ते लाइ वठी वञणु थो चाहे। अदा पूरी ॻाल्हि इहा आहे जेकी अदा इमरान तव्हां सां कई। बसि ॻाल्हि बि इहा ई आहे। चरिया इन में त मां ख़ुशि थींदुसि न। मूंखे इहो ॿुधाए त उहा ख़ुशि नसीब केरु आहे? अदा पंहिंजे हिन ॻोठ जी आहे। नालो अथसि मुर्क सुमर जी भेण आहे। हा अदा छोकिरी बि कंहिंजे बि नाले न आहे। अदा यूसुफ जो कमु थी वेंदो सफ़ा पको। ठीकु आहे इमरान, सुभाणे हली सुमर सां मिलूं था, छोकिरे जी रिश्ते जी घुर कयूं था। ठीकु आहे न मुंहिंजा भाउ यूसुफ? हाणे त ख़ुशि न? अदा पोइ त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। ॿियो मौला खां कुझु बि न घुरंदुसि। हाणे त ख़ुशख़बरी मिली त शादी करण वारो आहे। इंशाअल्लाह इन जो रिश्तो थी वेंदो, तव्हां वञो। यूसुफ अदा हा कई, सम्झो हाणे तुंहिंजो कमु थी वेंदो। केरु आहे जो अदा खे ॻोठ में जवाबु ॾे? हाणे तूं वञी दरगाह ते मिठी मानी विराए अच। हा अदा इमरान छो न, दरगाह ते मिठी मानी विराईंदासीं। आसिफ हे कादर वारा तुंहिंजी जान जा दुश्मन थी पिया आहिनि ऐं थोरो उन्हनि खां होशियारु रहंदो कर। जी बिल्कुलु सर, तव्हां ठीकु पिया चओ। हुननि मूं ते पहिरियां बि हमिलो कयो हुयो, पर क़िस्मत सां मां बची वियुसि। तॾहिं त आसिफ चवां थो त थोरो एहतियात कर। जेसि ताईं कादर ऐं उन जे भाइनि खे, जेसि ताईं कानून जे चंबे में उन्हनि खे फासायूं। पर सर आख़िर केतिरो वक़्तु मां लिकी वियां। मुंहिंजो मौत उन्हनि जे हथां लिखियलु हूंदो त मूंखे केरु बि बचाए न सघंदो। मञूं था आसिफ, वक़्तु मुक़ररु हूंदो आहे, पर एहतियात इलाज खां बहितर आहे। इन लाइ आसिफ साहब जो चयो मञ त बहितर आहे। इन में तुंहिंजो ई फ़ाइदो आहे। बहितर सर, जीअं मां चाहियो था ईअं ई थींदो। गुड आसिफ, मूंखे तो ते फ़ख्रु आहे। दादा सुमर, तव्हांजी वॾी महिरबानी, तुंहिंजा इहे अहसान जो तव्हां रिश्ते जे लाइ हा कई।
सरमंद भा मूं त न्याणीअ जो फर्ज़ पूरो कयो आहे। अदा सरमंद रिश्तो थी वियो असां न पक सम्झो असांजो पंहिंजो आई अज़ीज़ आई ॻोठ जो आई असां ख़ुशनसीब आहियूं जो असांजी न्याणीअ जी तव्हांजे घर में मिटी थी आहे। त अदा पोइ तारीख़ कॾहिं ॿुधूं? पहिरियां कपिड़ो विझूं अदा पोइ शादी थींदी। तव्हांजी शइ आहे जॾहिं तव्हांजी दिलि चवे। अदा जी शादी वॾी ख़ुशियुनि सां कंदासीं सॼो ॻोठ ॾिसंदो असांजे भाउ जी शादी। अदा घर वञी सलाह करे तोखे ॿुधाईंदासीं। यूसुफ तूं वॾनि जे विच में न ॻाल्हाए असां पाण ई वॾा वेठा आहियूं पाण ई ॻाल्हियूं तय कंदासीं। अदा घोट आहे हाणे हिन खां सब्र थोरी थींदो। ॾिसो न था सफ़ा बेसब्रो थी पियो आहे। इमरान भाइर अकुल में कमु वठि हीउ वक़्तु न आहे ॻाल्हियुनि जो सम्झई। सरमंद भाउ ॿाहिरि आहियूं इमरान खे न चओ चवणु ॾियोसि। अदा सूमर हाणे पाण में मिट थी विया आहियूं हाणे कहिड़ी लिक लिका। पर पोइ बि अदा सूमर महफ़िल जा कुझु आदाब हूंदा। अदा सूमर हाणे ॻाल्हि थी वई पकी जे तव्हांखे ॿी ॻाल्हि करणी आहे त दिलि खोले तव्हां चओ। न दा ॿी का बि ॻाल्हि न आहे मुड़ुस जी ज़बान हिकु हूंदी आहे जेका मूं तव्हां सां ज़बान कई आहे। अदा सूमर तव्हांजी वॾी महिरबानी लख एहसान तुंहिंजा। अदा अहिड़ी ॻाल्हि न आहे पाण अज़ीज़ आहियूं।